मुल्क में आम चूंडूं वेझो ईंदे ई चूंड सरगर्मियों तेज़ थी वियूं। पीपल्स पार्टी जो पेशावर में सियासी पावर शो, वॾे अंग में अवाम शरीक। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पीपल्स पार्टी मुखालिफ़नि जूं निंडूं फिटाए छॾियूं आहिनि। उन्हनि जो छा थींदो जेके थधि जे करे इलेक्शन विढ़णु नथा चाहिनि। कुझु माण्हू नवे वारे ॾहाके जी सियासत चाहिनि था। असां डिॼण ऐं घबराइण वारा नाहियूं, जमी मुक़ाबिलो कंदासीं। असांजी हुकूमत ठही त मुल्क में का बि कची आबादी न रहंदी। असां समूरनि कचियुनि आबादियुनि खे रेगुलराइज़ कंदासीं। पीपल्स पार्टी जो मंशूर अवाम दोस्त है। मंशूर में अवाम की बहतरी लाइ अहम नुक़्ता शामिल आहिनि। औरतुनि खे बिना व्याज जे कर्ज़ ॾियणु ऐं यूथ कार्ड के हवाले से मंशूर में तफ़सील मौजूद आहिनि। ॿोर मुतासिरनि खे घर ठहिराए ॾिना पिया वञनि। पीपल्स पार्टी अवाम की भलाई ते यकीन रखे थी। पीपल्स पार्टी अॻवान श्री रहमान की प्रेस कॉन्फ्रेंस संदसि चवणु आहे त मुल्क के नई ऐं दानिशमंदानी सोच की ज़रूरत है। नैब जो ख़ात्मो आंदो वेंदो, 1 करोड़ नौकरियों ॾिनी वेंदियूं। मुस्लिम लीग नून पंहिंजो चूंड मंशूर पेश करे छॾियो। मुस्लिम लीग नून जे मंशूर कमेटी के चेयरमैन सेनेटर इरफान सिद्दीकी लाहौर में नवाज शरीफ और शहबाज शरीफ की मौजूदगी में पार्टी मंशूर जो ऐलान किया। मंशूर में चयो वियो आहे त माली साल 2025 ताईं महांगाई में 10% घटिताई आंदी वेंदी। 5 सालन में 1 करोड़ खां वधीक नौकरियों ॾिनियूं वेंदियूं। करंट अकाउंट खसारो GDP जो 1.5% ताईं कयो वेंदो। नवाज लीग के मंशूर मूजिब पार्लियामेंट की बालादस्ती के यकीनी बणायो वेंदो। आर्टिकल 62 ऐं 63 के पंहिंजी असल हालत में बहाल कयो वेंदो। अदालती कानूनी ऐं इंसाफ के निज़ाम में सुधारा आंदा वेंदा। बर वक्त इसराइतो अदालती निज़ाम लागू कयो वेंदो। नैब जो ख़ात्मो आंदो वेंदो। ज़ाब्ता फ़ौजदारी 1898 ऐं 1906 में तरमीमूं आंदी वेंदियूं। जेकॾहिं अपोज़िशन में आयासीं तॾहिं बि उहो कमु न कंदासीं जेको PTI कयो। मूं हमेशह उसूलनि जी सियासत कई आहे। असांजे ख़िलाफ़ हर क़िस्म जी इंतकामी कार्रवाई कई वई। मुंहिंजो मंशूर नाहे त हुकूमत हटाइण लाइ लॉन्ग मार्च करियां। PP सां जजनि समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते इख़्तिलाफ़ हुआ। पीपल्स पार्टी खे मुद्दो पूरो करण जो मौक़ो ॾेई नई रिवायत क़ाइमु कई। मौक़ो मिलियो त मंशूर ते अमल कंदासीं। मुस्लिम लीग नून जे क़ाइद नवाज शरीफ जो मंशूर पेश करण वारी तक़रीब खे ख़िताब। शहबाज शरीफ जो चवणु आहे त मंशूर सब पेश कंदा आहिनि पर को अमल कंदो आहे। अवाम ॾिसे त रिवायती मंशूरनि ते कहिड़ी पार्टी केतिरो अमल कयो। तालीम ऐं सिहत जा चैंपियन बणजंदड़ पंहिंजे सूबे में कुझु न करे सघिया। KP में अस्पतालूं ऐं स्कूल तबाह थी विया। नवाज शरीफ ख़िलाफ़ केतिरनि ई महीननि ताईं इस्लामाबाद में धरना बि लॻा। लॉन्ग मार्च नवाज शरीफ ख़िलाफ़ न पर पाकिस्तान जी तरक्की जे ख़िलाफ़ हो। सिंध जो ईंदड़ वॾो वज़ीर JUI जो हूंदो। JUI जो झंडो सिंध जे वज़ीर आला हाउस ते फड़काईंदासीं। इलेक्शन में धांधलीअ जी शुरूआत थिए त कारकुन मुज़ाहिमत कनि। JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान जो कंदा कोर्ट में जलसे ख़िताब। संदसि चवणु आहे त पाकिस्तान की मईशत के तबाह कंदड़ हाणे किथे आहिनि। पाकिस्तान के इंसानी हक़नि ऐं ख़ुशहालीअ जी ज़रूरत आहे। पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान जा नाता ख़राब करण की ॻाल्हि कई पई वञे। अमरीका फ़लस्तीनी जी नस्लकुशीअ ते इसराइल खे सपोर्ट करे थो। 1 साल में 400 सैकड़ो इज़ाफ़े बावजूद ओगरा गैस वधीक महांगी करण की सिफारिश करे छॾी। पेट्रोलियम वारी वज़ारत जे ज़रियनि मूजिब ओगरा गैस जे क़ीमतुनि में 41 सैकड़ो वधीक इज़ाफ़े की सिफारिश कई आहे। हुकूमत की मंज़ूरी खां पोइ ईंदड़ महीने खां इज़ाफ़ो लागू थियण जो इम्कान। ओगरा इन खां पहिरियां 1 साल अंदरि 400 सैकड़ो गैस जा अघ वधाए चुकी आहे। मुल्क जो ईंदड़ वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी हूंदो। पीपल्स पार्टी हमेशह ग़रीबनि ऐं सिंध जी तरक़ीअ लाइ कमु कयो आहे। PP इक़्तिदार में अची अवाम जा रहियल मसइला हल कंदी ऐं नौकरियूं ॾींदासीं। सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर मुराद अली शाह जो ख़िदाबाद वेझो फका शहर में जलसे ख़िताब। MQM मां ख़ैर जी उमेद नाहे। MQM वारा कराची शहर जे बर्बादीअ जा ज़िम्मेवार आहिनि। मुख़ालिफ़ असांखे हाराइण लाइ गॾिजी रहिया आहिनि। उहा ई असांजी कामयाबी आहे। यकीन आहे त पीपल्स पार्टी कराची जी सभ खां वॾी जमायत तौरु साम्हूं ईंदी। PP अॻवान सईद गनी जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो फ़हमीदा मिर्ज़ा 26 करोड़ रुपयनि जी डिफ़ॉल्टर आहे। सम्झ खां ॿाहिरि आहे त कहिड़नि सबबनि जे करे फ़हमीदा मिर्ज़ा खे इलेक्शन विढ़ण जी इजाज़त ॾिनी वई। नून लीग खे सिंध मां उम्मीदवार ई नथा मिलनि। मरियम नवाज़ सियासी तनक़ीद भले करे पर चूंडुनि में नून लीग जो सिंध मां सफ़ायो थी वेंदो। PTI चेयरमैन बैरिस्टर गोहर के सियासत की अलफ़ बे जी भी ख़बर ना है। बैरिस्टर गोहर न पंहिंजो चूंड निशान बचाए सघियो न ई PTI बानी जो दिफ़ा करे सघियो। बिलावल भुट्टो ज़रदारी आज़ाद उम्मीदवारनि जी ॻाल्हि कई हुई जेके PTI तरफ़ां आज़ाद चूंड विढ़ी रहिया आहिनि। असां उन्हनि खे आज़ाद नथा सम्झूं। PP अॻवान नासिर हुसैन शाह जो बैरिस्टर गोहर जे बयान ते रद्द अमल।
JUI जे किरदार ऐं कारकर्दगीअ मां हर को वाक़िफ़ आहे। ॿोॾ हुजे या अमन अमान जी सूरतहाल या वरी कार हुंजर जो मसइलो, JUI हर वक़्तु आवाज़ बुलंद कयो आहे। JUI खे खटियल सीटुनि ते धांधली ज़रिए हारायो वियो त तहरीक हलाईंदासीं। JUI जनरल सेक्रेटरी राशिद महमूद सूमरो जो कंदरकोट में जलसे ख़िताब। संदसि चवणु आहे त कंदरकोट जी इलेक्शन कमीशन ऑफिस में मिलियल 4 लाशनि वारे वाक़े जी जांच अञा ताईं साम्हूं न अची सघी आहे। मामले जी जांच थियणु घुरिजे ऐं असुल हक़ीक़त साम्हूं अचणु घुरिजे। सिंध जे निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर जी कोशिशुनि रंग लाथो। पुराणनि क्वार्टर्स जे ख़ाली ज़मीनुनि ते वॾियूं इमारतूं जोड़ण जो मंसूबो। वफ़ाक़ी हुकूमत सिंध हुकूमत सां MOUs जी मंज़ूरी ॾेई छॾी। मुआहिदो वफ़ाक़ी हुकूमत हाउसिंग एंड वर्क्स, मकानी खाते ऐं कराची मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन विच में हूंदो। टई धुरियूं जहांगीर, मार्टिन, किलेटन ऐं पाकिस्तान क्वार्टर्स जी नई सिर तामीर कंदियूं। निगरान वॾे वज़ीर जो चवणु आहे त MOU जो मक़सदु धुरियुनि खे जदीद शहरी ज़िंदगी जी घुरिजुनि मुताबिक़ सहूलियतूं फ़राहम करणु आहे। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत जे जज मोहम्मद बशीर पंहिंजे रुख़सत जी दरख़्वास्त वापसि वठी छॾी। क़ानून वारी वज़ारत जज मोहम्मद बशीर जे रिटायरमेंट ताईं मोकल जी दरख़्वास्त हिन वक़्त ताईं मंज़ूर नाहे कई। जज मोहम्मद बशीर जी अदालत में PTI बानी ख़िलाफ़ तुषाखाना 190 मिलियन पाउंड स्कैंडल वारा केस ॿुधणी वेठा आहिनि। ऐं कश्मीर पुलिस ऐं रेंजर्स गॾियल कार्रवाई करे 6 ॼणनि खे अगवा थियण खां बचाए वरितो। SSP कश्मीर मुजिब मालाकन वासी 6 ॼणा सस्ती कार ख़रीद करण जी लालच में कश्मीर जे कचे ॾांहुं वञी रहिया हुआ, जिन खे अगवा थियण खां बचायो वियो आहे।